पेशावर जे इलाइक़े बडबीन में ऑपरेशन दौरान 4 दहशतगर्द मारिजी विया। डेरा गाज़ी खान जे कोलाची वारे इलाइक़े में ऑपरेशन दौरान पाक फौज जो हिकु जवान शहीद। निगरान वज़ीर-ए-आज़म अनवारुल हक काकड़ जी सदारत हेठ सीड़पकारी बाबत एपेक्स कमेटी जो इजलास थी रहियो आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, वफ़ाक़ी वज़ीरनि, निगरान वॾनि वज़ीरनि ऐं ॿियनि अमलदारनि जी शिरकत। इजलास में नार जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जी सीड़पकारी जो जाइज़ो, सीड़पकारी बाबत मुख़्तलिफ़ वज़ारतुनि तरफ़ां तफ़सीली ब्रीफिंग। निगरान वज़ीर-ए-आज़म अनवारुल हक काकड़ ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर में 1-to-1 मुलाक़ात। घरू ऐं क़ौमी सलामती जे मामलनि ते ग़ौर विचार। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ इंटेलिजेंस बुनियाद ते ऑपरेशन बाबत इत्मीनान जो इज़हार। अॻूणे वज़ीर-ए-आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त हुननि धमकियुनि साम्हूं झुकण खां इनकार कयो। पाकिस्तानी मुफ़ाद में बेख़ौफ़ थी अॻिते वधण जो फ़ैसिलो कयो। 1996 में एटमी धमाके करण खां पोइ इस्लामी मुल्कनि पाकिस्तान खे पंहिंजो मुहाफ़िज़ सम्झो। ॻाल्हि मुल्की मुफ़ाद जी हुजे त ज़ाती मुफ़ादनि जी परवाह न कई वेंदी आहे। मुल्क खे बचाइण लाइ जेको करणो पयो करे रहिया आहिनि। घरेलू वाहिपेदारनि लाइ बिजली सस्ती करणी पवंदी। ईंदड़ साल हज 10,75,000 रुपयनि में थींदो। निगरान वफ़ाक़ी सरकार नई हज पॉलिसी जी मंज़ूरी ॾेई छॾी। मज़हबी मामलनि वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर अनीक अहमद जो चवणु आहे त ईंदड़ साल हज डिजिटलाइज़ हूंदो। जदीद टेक्नोलॉजी ज़रिए को हाजी गुम न थी सघंदो। डॉलर ज़रिए हज स्पॉन्सर कंदड़ कुणा कढण खां आजा हूंदा। हज पैकेज में 1 लख रुपयनि जी घटाई कई वई आहे। इसराइली फ़ौज जे हमलनि में वधीक 14 फ़लस्तीनी शहरी शहीद। केतिराई ज़ख़्मी। ग़ज़ा ते हमलनि में शहीद फ़लस्तीनी जो अंग 11,500 खां वधी वियो। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल में ग़ज़ा मामले ते अॼु ॿीहर वोटिंग थींदी। पढ़ी ऑफिस जी तर्जमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त गॾियल क़ौमुनि खे इसराइली ज़ुल्म जो फौरी तौर नोटिस वठणु घुर्जे। निगरान वज़ीर-ए-आज़म अनवारुल हक काकड़ हर फोरम ते इसराइल ॾाढ जी मज़म्मत कई आहे। यहूदी फ़ौज ग़ज़ा में आम शहरनि ऐं रिहाइशी इमारतुनि खे निशानो बणाए रही आहे। इंसानी हक़नि जी संगीन लताड़ कई पई वञे। अमरीकी सदर जो बाइडन पारां वफ़ाक़ी अपील कोर्ट में पाकिस्तानी अमरीकन अदील मंगी खे जज नामज़द करण जो फ़ैसिलो। अमरीकी मीडिया जो चवणु आहे त 46 वरनि जे अदील मंगी जो तालुक़ कराची सां आहे। सेनेट जी मंज़ूरी बाद अदील मंगी अमरीकी तारीख़ में फेडरल एपीलेट कोर्ट जो पहिरियों मुसलमान जज बणिजी वेंदो। टीवी नेटवर्क तरफ़ां सिंधी सक़ाफ़त जो ॾियारो 3 डिसंबर ते मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन जे सिरे हेठि मल्हाइण जी ऐलान खे भरपूर मोड़। धरती धड़नि तरफ़ां सिंध टीवी नेटवर्क सां सक़ाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जूं तयारियूं शुरू। मातली वेझो ॻोठ सालिया सूमरो में घोड़नि जी ड्रोड़ ऐं मलाखड़ो। सिंध हाई कोर्ट तरफ़ां डॉलर में फी जी ओगाड़ी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते डॉ इंतिज़ामिया, PMDC ऐं ॿियनि खां जवाब तलब। वक़्ती चीफ जस्टिस अकील अब्बासी रिमार्क्स ॾींदे चयो आहे त छा यूनिवर्सिटी जो कमु डॉलर कमाइण आहे? छा थी रहियो आहे? ॿारनि खे डॉलर में फी ॾियण ते मजबूर कयो पियो वञे। बहराम भरिसां दरगाह हकीम शाह जे मुख्य दरवाज़े ते क़तल कयल नारी जो केस दाख़िल। सरकारी फरियाद ते नारी अफसाना मक्सी जो क़तल केस शाहनवाज़ मक्सी ऐं आशिक़ मक्सी समेत 4 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। DIG लाड़काणे मामले जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। SSP कंबर शहदाद कोट आसिफ रज़ा बलोच जो चवणु आहे त अफसाना मक्सी खे कारे इल्ज़ाम हेठि क़तल कयो वियो। हिकु जवाबदार शाहनवाज़ मक्सी खे गिरफ़्तार कयो आहे। ॿियनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। फैज़गंज जे ॻोठ गुलाम कादिर शहर वटां वीहो वाह खे 10 फुट घारो फसल पाणी हेठि। ॻोठाणनि जो चवणु आहे त इतला ॾियण बावजूदि आपाशी अमले जे न पहुचण सबबि वधीक नुक़सान थियो आहे। क्रिकेट वर्ल्ड कप जे फाइनल में भारत सां मुक़ाबिलो कंहिंजो थींदो? फ़ैसिलो अॼु थींदो। ॿिए सेमीफाइनल में ऑस्ट्रेलिया ऐं ॾखण अफ्रीका जूं टीमूं आम्हूं साम्हूं।